सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जो फरमाने आली शान है जहाँ मुते 10 भेरा दुरूद पाक पढ़ियो अल्लाह तबारक व तआला उन ते 100 रहमतू नाज़िल फरमाए थो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। केर जन्नत में वञणु चाहे थो। हज़रत सैयदना हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैहि खां रिवायत है त हिकु भेरे अल्लाह पाक जे प्यारे नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सहाबा किराम अलैहिम रिदवान खां पुछो छा तव्हां सभु जन्नत में वञणु चाहियो था। उन्हनि अर्ज़ु कयो जी हा। त इरशाद फरमायूं पंहिंजी उम्मीदुनि खे मुख़्तसिर कयो, मौत खे अखियुनि जे अॻियां रखो ऐं अल्लाह पाक खां हया करण जो हक़ अदा कयो। मुस्तफ़ा जाने रहमत सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ही दुआ घुरंदा हुआ, या अल्लाह मां तुंहिंजी पनाह चाहियां थो उन दुनिया खां जेका आख़िरत जी भलाई में रुकावट बणिजे। मां पनाह चाहियां थो उन ज़िंदगी खां जेका सुठे मौत में रुकावट बणिजे ऐं मां पनाह चाहियां थो उन उम्मीद खां जेका नेक अमल में रुकावट पैदा करे। हज़रत सैयदना उबैदुल्लाह बिन शमीत रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था त मूं पंहिंजे वालिद साहिब रहमतुल्लाह ताला अलैहि खे इहो चवंदे ॿुधो, ए वॾी सेहत खां धोखो खाइण वारो, छा तव्हां कंहिंखे बीमारी खां बग़ैर मरंदे नाहे ॾिठो। ए डिघी मोहलत मिलण खां धोखो खाइण वारो, छा तव्हां बग़ैर मोहलत जे ओचितो कंहिंखे मरंदे नाहे ॾिठो। जेकॾहिं तव्हां पंहिंजी वॾी उमिरि जे बारे में सोचींदव त पोयूं लज़तूं विसारे छॾींदव। तव्हांखे सिहत धोखे में विधो आहे या वॾो अरसो आफ़ियत खां गुज़रण ते अरडाई कयो था, या मौत खां बेखौफ़ थी चुका आहियो, या वरी मौत जे फ़रिश्ते ते दिले थी चुका आहियो। यादि रखो जॾहिं मलकुल मौत तशरीफ़ खणी ईंदा त उनखे तव्हांजो सॼो माल रोके न सघंदो, न माण्हुनि जी कसरत। छा तव्हां नथा ॼाणो त मौत जो वक़्तु इंतिहाई तकलीफ़ दे, सख़्तु ऐं नाफ़रमानियुनि ते शर्मिंदा हुअण जो आहे। पोइ फरमायूं अल्लाह पाक उन बाने ते रहम फरमाए जेको मौत खां पोइ कमु अचण वारा अमल करे, ऐं उन बाने ते बि रहम फरमाए जेको मौत जे अचण खां पहिरियां पंहिंजो मुहासिबो यानी हिसाब करे।